केमिस्ट्री क्लास ॾहों बाब चौथों सबक ॾहों न्यूक्लिक एसिड आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंधानल स्कूल में भली कार असांजे जोगे लेक्चर जा मौजू आहिनि न्यूक्लिक एसिड न्यूक्लियोटाइड एंड बेस पेयरिंग इंपॉर्टेंस ऑफ न्यूक्लिक एसिड न्यूक्लिक एसिड The name nucleic acid implies that they generally occur in nuclei of the cells. न्यूक्लिक एसिड जे नाले मां इहो तासुर मिले थो त इहे जीवगण जे न्यूक्लियस यानी मर्कज़ जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि बट सम न्यूक्लिक एसिड्स आर आल्सो प्रेजेंट इन साइटोप्लाज़म पर कुझु न्यूक्लिक एसिड्स अहिड़ा हूंदा आहिनि जेकी इन न्यूक्लियस खां ॿाहिरि इन साइटोप्लाज़म में पिणु मौजूदु हूंदा आहिनि लाइक प्रोटीन्स न्यूक्लिक एसिड्स आर बायोपॉलीमर्स प्रोटीन्स वांगुरु न्यूक्लिक एसिड्स पिणु बायोपॉलीमर्स आहिनि यानी अहिड़ा पॉलीमर्स जेके जानदार जिस्मनि जे अंदरि तयारु थींदा हुजनि न्यूक्लिक एसिड्स आर मोस्ट इंपॉर्टेंट ऑफ ऑल बायोमॉलिक्यूल्स न्यूक्लिक एसिड सभिनी बायोमॉलिक्यूल्स में तमामु अहम बायोमॉलिक्यूल आहे कार्बोहाइड्रेट्स लिपिड्स या प्रोटीन्स हुजनि त उन्हनि मंझि न्यूक्लिक एसिड्स तमामु घणो अहम आहे छो because they store and transmit hereditary information from parents to children छो त इहे न्यूक्लिक एसिड्स ई आहिनि जेके वालिदेन खां ॿारनि ॾांहुं हेरिडिटरी इंफॉर्मेशन मुंतक़िल कंदा रहनि था इवन सिंगल फर्टिलाइज egg carries the information for making the different organs like heart liver eyes kidneys hands legs heads etc etc सिर्फ़ जेकॾहिं हिकिड़ो ई फर्टिलाइज़ एग हुजे ऐं उहो वालिदेन खां औलाद ॾांहुं मुंतक़िल थिए तॾहिं बि उहो हिकिड़ो फर्टिलाइज़ एग वटि एतिरी मालूमात हूंदी आहे जो उन मंझां मुख़्तलिफ़ उज़वा जीअं दिलि आहे या लिवर आहे या अखियूं आहिनि या किडनीज़ आहिनि उहे सभई ठही सघनि था Nucleic acid contain elements like carbon, hydrogen, oxygen, nitrogen, and rarely phosphorus, etc. न्यूक्लिक एसिड जे अंदरि कार्बन हाइड्रोजन ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन जहिड़ा अंसर शामिल हूंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं फास्फोरस जो थोरो मिक़दार पिणु हूंदो आहे न्यूक्लिक एसिड्स आर सिंपली डिफाइंड एज न्यूक्लिक एसिड जी सादी वस्फ़ इहा करे सघिजे थी त द मैक्रोमॉलिक्यूल्स विच आर फॉर्म्ड बाय द पॉलीमराइज़ेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स असां न्यूक्लियोटाइड्स खे मैक्रोमॉलिक्यूल्स सॾे सघूं था ऐं अहिड़ा मैक्रोमॉलिक्यूल जेके न्यूक्लियोटाइड मोनोमर्स जी पॉलीमराइज़ेशन सबबु ठहंदा आहिनि यानी न्यूक्लियोटाइड पाण में गॾु थींदा त हिकिड़ो मैक्रोमॉलिक्यूल ठहंदो ऐं असां हुनखे चवंदा आहियूं न्यूक्लिक एसिड ईच न्यूक्लियोटाइड इज कंपोज्ड ऑफ हर हिकु जेको न्यूक्लियोटाइड आहे उहो टिनि शयुनि मां ठहियल आहे नंबर पहिरियों पेंटोज शुगर नंबर ॿियो आहे फॉस्फेट ग्रुप नंबर टियों आहे नाइट्रोजिनस बेस उन नाइट्रोजिनस बेस में प्यूरिन्स जिन खे AG सां असां रिप्रेज़ेंट कंदा आहियूं ऐं पायरिमिडीन्स जिन खे असां TCU सां ज़ाहिर कंदा आहियूं उहे शामिल आहिनि पेंटोज शुगर छा आहे हिकिड़ो कार्बोहाइड्रेट आहे जेको 5 कार्बन ते मुश्तमिल हूंदो आहे ही असांजो पेंटोज शुगर आहे फॉस्फेट ग्रुप आहे असांजो PO4 ऐं टियों असां वटि जेको जुज़ो आहे उहो आहे नाइट्रोजिनस बेस हाणे ही एडिनाइन आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजे जेको बेस पेयर्स आहिनि उन्हनि खे ॾिसो त हिते तव्हांखे नज़र ईंदा विच में ऐं उन्हनि बेस पेयर सां हेॾां ॻंढियल आहे पेंटोज शुगर उन सां गॾोगॾु हेॾां असांजो फॉस्फेट ग्रुप ॻंढियल आहे इहे गॾिजी करे असांजो न्यूक्लियोटाइड ठाहींदा आहिनि ऐं न्यूक्लियोटाइड पाण में गॾिजी करे हिकिड़ो वॾो पॉलीमर ठाहींदा आहिनि जंहिंखां पोइ हिते RNA ऐं DNA जेके आहिनि असांजा उहे इन्हनि न्यूक्लियोटाइड्स मां ई ठहनि था इहो न्यूक्लियोटाइड हिकिड़ो मोनोमर आहे हाणे इहे जॾहिं न्यूक्लियोटाइड पाण में बांड ठाहींदा हिकिड़ो न्यूक्लियोटाइड ॿिए न्यूक्लियोटाइड सां मिलियो बांड जे ज़रिए ऐं वरी टे सां मिलियो ऐं वरी चौथे सां मिलियो ईअं जॾहिं इहे न्यूक्लियोटाइड पाण में तमामु घणे तादाद में मिलंदा वेंदा त उन्हनि जो हिकिड़ो पॉलीमर ठहंदो उन पॉलीमर में असांखे हीउ जेको ॿाहिरां तव्हांखे नज़र अचे थो फॉस्फेट ग्रुप आहे ऐं शुगर ग्रुप आहे हेॾां आहे तव्हांजो नाइट्रोजिनस बेस हीउ तव्हांजो फॉस्फेट आहे हीउ शुगर ग्रुप आहे हीउ फॉस्फेट आहे हीउ शुगर ग्रुप आहे हाणे इन धागे में इन स्ट्रक्चर में शुगर ऐं जेको फॉस्फेट ग्रुप आहे उहो बैकबोन थो ठाहे चेन जो इहा जेका चेन ठही आहे बैकबोन तव्हांजो फॉस्फेट ग्रुप ऐं शुगर ग्रुप आहे ही जेकॾहिं हिकिड़े क़िस्म जो स्ट्रेन ठहियो जंहिंखे हिकिड़ो धाॻो असां चऊं था उहो ठही पियो त इन न्यूक्लियोटाइड जे अहिड़े क़िस्म जो जेको पॉलीमर आहे उनखे असां सॾियूं था RNA यानी राइबोन्यूक्लिक एसिड राइबोन्यूक्लिक एसिड में छा थींदो आहे त जेका शुगर आहे जेका 5 कार्बननि वारी शुगर आहे पेंटोज
उन में छा हूंदो आहे त ॿ OH जा ग्रुप मौजूदु हूंदा आहिनि। पर जेकॾहिं वरी ईअं थिए थो त अहिड़ो पॉलीमर ॿियो साॻानी न्यूक्लियोटाइड ॾांहुं तयारु थिए थो ऐं साॻे ई तरीक़े सां उन में शुगर ऐं फास्फेट जो ग्रुप ब अटैच थियल आहे, नाइट्रोजिनस बेस ब अटैच थियल आहे। सिर्फ़ु छा थींदो त हिन स्ट्रैंड खे, हिन धागे खे ऐं ॿिए धागे खे हाइड्रोजन बॉन्डिंग पाण में मिलाईंदी। हाणे हाइड्रोजन बॉन्डिंग जॾहिं पाण खे हिननि ॿिन्ही खे मिलायो पाण में, त हाणे हे डबल स्ट्रैंड थी वियो। हाणे हिन में डबल हेलिक्स स्ट्रक्चर अची वई, जीअं हिते ॾेखारियल आहे। त अहिड़े क़िस्म जी वरी बनावट खे, जंहिंमें ॿ धागा हुजनि ऐं ॿिन्ही पासनि खां वरी तव्हांखे हुननि जो जेको बैकबोन आहे उहो शुगर ऐं फास्फेट ग्रुपनि जो मिले थो, त इन क़िस्म जी बनावट खे असां चऊं था DNA। ही डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड आहे, यानी ही वरी ॿियो हिकिड़ो असांजो न्यूक्लिक एसिड थी वियो, जेको न्यूक्लियोटाइड्स जे अहिड़े क़िस्म जी बनावट मां ठहियल आहे त उनखे असीं नालो ॾिनोसीं DNA, डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड। हाणे डीऑक्सी असां इन लाइ था चऊं छो त हीअ जेका हिते O हुई, इहा हितां हाणे ॾिसो त निकिरी वई आहे, हिते सिर्फ़ु H आहे। डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड जॾहिं ही ॿई पाण में मिलंदा त हीअ जेका हिकिड़ी जेका O आहे ऑक्सीजन, उहा रिमूव थी वेंदी आहे। ॿिनि क़िस्मनि जा इहे असां वटि न्यूक्लिक एसिड तयारु थींदा, न्यूक्लियोटाइड जॾहिं पाण में मिली करे पॉलीमर ठाहींदा आहिनि त। DNA जॾहिं ठहे थो, डीऑक्सीराइबोस न्यूक्लिक एसिड, त उन में डबल स्ट्रैंड जेको आहे, डबल धागो, उहो अची करे पाण में मिले थो हाइड्रोजन बॉन्डिंग जे ज़रिए। ऐं हाइड्रोजन बॉन्ड छा में ठहंदो आहे, नाइट्रोजिनस बेसिस जेके हूंदा आहिनि उन्हनि ॿिनि खे पाण में मिलाईंदो आहे, कनेक्ट कंदो आहे। इतां असांखे कॉम्प्लीमेंट्री बेस पेयरिंग जो कॉन्सेप्ट सम्झ में अचे थो। तव्हां ॾिसंदो त हिकिड़े ख़ासि मख़सूस सीरीज़ में हिकिड़ो तव्हांजो नाइट्रोजिनस बेस जेको आहे उहो ॿिए नाइट्रोजिनस बेस सां मिलंदो आहे। ईअं न थींदो त रेंडमली हिकिड़ो नाइट्रोजिनस बेस कंहिं ॿिए सां वञी करे मिले। हाणे हितां ॾिसो त थायामीन आहे त हेॾां एडिनाइन आहे, हेॾां साइटोसिन आहे C, त हेॾां तव्हांखे गानीन मिलंदो। ईअं वरी ॿिए पासे खां तव्हांखे वरी साइटोसिन, त हेॾां वरी गानीन मिलंदो। हेॾां तव्हांखे वरी मिलंदो थायामीन, त हेॾां वरी तव्हांखे मिलंदो एडिनाइन। ऐं हेॾां इहे डबल रिंग स्ट्रक्चर आहे। जीअं असां सवेर ॻाल्हि कईसीं त नाइट्रोजिनस बेस जेके आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जी रिंग स्ट्रक्चर्स में मिलंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि डबल रिंग स्ट्रक्चर, जिन खे प्यूरिन्स चइबो आहे, ऐं ॿिया हूंदा आहिनि सिंगल रिंग स्ट्रक्चर, जिन खे असां पायरिमिडीन्स चवंदा आहियूं। सो सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे, हिननि खे पायरिमिडीन चवंदा। ही पायरिमिडीन आहिनि, ही वरी असांजा आहिनि प्यूरिन। हिकिड़े पासे असांखे स्टेप लेडर मॉडल आहे DNA जो, ॾाकण वारो जेको नमूनो थींदो आहे DNA जो। ॿिए पासे खां तव्हांखे डबल हेलिक्स मॉडल आहे DNA जो। उन्हनि ॿिन्ही में तव्हां ॾिसंदो त जेकी बेस पेयरिंग आहे उहा साॻी तरतीब में थियल आहे। थायामीन ऐं एडिनाइन पाण में मिलनि था, त थायामीन ऐं एडिनाइन हेॾा मिलियल आहिनि। साइटोसिन ऐं गानीन पाण में मिलनि था, त हेॾा साइटोसिन ऐं हेॾा गानीन पाण में मिलियल आहिनि। असांजे किताब में 4.4.2 टॉपिक आहे इम्पोर्टेंस ऑफ न्यूक्लिक एसिड। न्यूक्लिक एसिड जंहिं में त असां हुन ते ॻाल्हाईंदासीं। नंबर पहिरियों, न्यूक्लिक एसिड आर दी मोस्ट वाइटल मटीरियल फॉर सेल फंक्शनिंग। सेल जी प्रॉपर फंक्शनिंग जे लाइ तमामु जेको अहम तरीन मादो आहे उहो न्यूक्लिक एसिड हूंदो आहे। नंबर ॿियो, न्यूक्लिक एसिड्स आर दी स्टोरेज ऑफ जेनेटिक इंफॉर्मेशन। असांजी जेका जेनेटिक इंफॉर्मेशन आहे उहा न्यूक्लिक एसिड में स्टोर थियल हूंदी आहे। नंबर टियों, न्यूक्लिक एसिड वर्क फॉर म्यूटेशन टू सेव द सेल्स एंड बॉडी फ्रॉम थ्रेटनिंग डिजीज़िस। न्यूक्लिक एसिड म्यूटेशन जे ज़रिए असांजे जीव गरड़नि खे ऐं असांजे जिस्म खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचाईंदो आहे। नंबर 4, न्यूक्लिक एसिड ट्रांसफर हेरिडिटी कैरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू एन अदर जनरेशन। न्यूक्लिक एसिड नसुल दर नसुल जेकी हेरिडिटी कैरेक्टर्स आहिनि उहे ट्रांसफर कंदो रहंदो आहे हिकिड़े पीउ मंझां पंहिंजी औलाद ॾांहुं। जेकी उन्हनि जे विरासती जेके मोह मुहावरा आहिनि, जेके उन्हनि जूं कैरेक्टरिस्टिक्स आहिनि, उहे उन्हनि ॾांहुं ट्रांसफर कंदो आहे। नंबर 5, न्यूक्लिक एसिड सर्व एज सोर्स ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP। न्यूक्लिक एसिड ATP जी सूरत में वरी तवानाईअ जे ज़रिए तौर ते पिणु कमु कंदो आहे। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।